हाँ हिते जेके भी कोरा कागज हो न वो सब लिखी छड़िया हाणे त माफ़ी दे कह राजेश्वर ॾेखारो हुजे कागज सरकारी हिने तो जो कहिड़े खणो तो ख़र्च लगे जो लिखण खां तो की बाए सब कुछ लिखी छड़ियो थम ताजे नंढे वडे दुश्मन जे मथा केस दाखिल करे छड़ियो थम अञा छा रहियो आहे जो लिखां जेकॾहिं सब कुछ लिखियो अथई त पोइ कार्रवाई छो नथा कयो वो कम वडे साहब जो आहे उथो मां उथो त हली वरी वॾे साहब जो दर खड़कायूं न न वडे साहब वटि वञण जी ज़रूरत नाहे वो पाण ही कार्रवाई कंदो मूंखे ख़बर आहे मूंखे त केतिरा हद हिलाल आहियो जेसी ताईं तव्हांजे पेरनि हेठां ज़मीन न तपाईंदियूंसीं न तेसी ताईं को बि कदम न खणंदव हिन वक्त त तोखे शक आहे त दिलावर खान वारा तोखे मारण जी पोयां आहिनि जॾहिं उन्हनि कुझु कयो ई नाहे त पोइ उन्हनि जे खिलाफ़ असां कार्रवाई कीअं कंदासीं जॾहिं मूंखे मारे छॾींदा पोइ कार्रवाई कंदव असांखे सबूत घुर्जे कह राजेश्वर ॾे ख़ैर हुजे जॾहिं सबूत में मुंहिंजो लाश तव्हांखे मिलंदो पोइ तव्हां कार्रवाई कंदव मूंखे त ॿुधाए उहा कार्रवाई कहिड़े कम जी अलाह ख़ैर कंदो तोखे कुझु बि कोन थींदो वॾो साहब अचे असां निकिरूं था ठीकु आहे उथो मां उथो त हलूं वरी वकील सां मिली अचूं हे कुझु बि कोन कंदा हल मां बादशाही बरकरार रहे बादशाह दे खबर हकीमा जांच करे आई जी बादशाह ये औरतूं बहादुर खान जे गोठ में रहलियूं आहिनि खबर पक्की है सोराना पक्का बादशाह सोराना पक्क जी हलाल खान दिलावर खान तव्हां खे जिन मायन जी ॻोल्हा हुई उहे मायूं बहादुर खान जे ॻोठ थियूं रहनि हलाल खान जांच करे ॾियण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी दिलावर खान इहो मुंहिंजे मथां फर्ज़ हुयो ऐं जेकॾहिं को ॿियो कमु हुजे त बि हुकुम कयो फिलहाल तहिड़ो कोई बि कमु कोन्हे जेकॾहिं चओ त औरतुनि खे ॿधी खणी तव्हांजे ॻोठ छॾे वञा बादशाह इहा मूंखे पक आहे त इहा दिलावर खान जी ज़ाल आहे थी सके थो त दिलावर खान छोरी सां निकाह कयो हुजे पर ॿ टे ॾींहं अयाशी करण खां पोइ हथ कढी छॾिया अथईसि नरेश दिलावर खान अहिड़ो माण्हू न आहे तव्हां माण्हुनि जूं मिठड़ियूं ॿोलियूं ॿुधी फुलिजी न पओ दिलावर खान ज़ाहिरी तरह त हिकु मोहबती माण्हू आहे पर हुन जे अंदर में छा आहे इहा तव्हांखे ऐं असांखे कहिड़ी ख़बर छा ॻाल्हि आहे परेशान था ॾिसजो न हाकिम खान का बि ॻाल्हि न आहे शहर विया हो वरी जल्दी मोटी आयो हा कमु हो थोरो अदावरा तव्हांजो चहिरो ॿुधाए थो तव्हां वॾा परेशान आहियो पोइ हक़ीक़त मूंखां तव्हां छो था लिकायो मां को तव्हांजो दुश्मन आहियां हाकिम खान तव्हां कुझु जज़्बाती आहियो इन करे तव्हां खां ॻाल्हि लिकायां पियो थोरो ॿुधो था ऐं घणो कुझु करे था वियो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे अदावरा ओसी ताईं तव्हांजे मामलनि में मां दख़ल अंदाज़ी न कंदुसि
जेसिताईं तव्हां मूंखे मोकल न ॾींदो। वाइदो कयो थी त हुन ते क़ाइम बि रहिजां। मां पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहंदुसि। तव्हां खणी ॻाल्हि कयो। मुख़्तियार कार जो नोटिस आयो हो। छा लाइ? खैरा पंहिंजी छोकिरीअ जो हक़ वठण थी चाहे। पोइ तव्हां उन ॻाल्हि लाइ एॾा परेशान? छा हुनखे हुनजो हक़ न ॾियूं? पोइ ॾेई चोसि। कहिड़ो खैरा हिते अची ज़मीनूं आबाद कराए तो फ़सुल खणी वेंदी। वधीक मां सुभाणे मुख़्तियार कार सां मिली अचां, ॾिसां त उहो छा थो चए। अदारा जेकॾहिं मुख़्तियार कार ज़ोर रखी तव्हां चई छॾियोसि भली तपेदार मोकिली खैरा पंहिंजो ज़मीन जो हिसो खणी वञे। पोइ मां ॾिसां थो त खैरा कीअं थी ज़मीन पंहिंजी आबाद कराए। अलाह ख़ैर कंदो हाकिम खाना। फ़िलहाल तूं जल्दबाज़ी न कजां। इन मामले खे मां पाण ई सुलझाए वठंदुसि। अॼु बि न आई, अञा बि टाइम पियो आहे। थी सघे अचे। किथे तो अचे बेवफा? वञा घर, अबो शहर मां अची वेंदो। जे घर न ॾिठई त वॾो घोड़ कंदो। अञा कुझु पल बीहां तो मतां अची वञे। कहिड़ो मूंखां ख़ता थियो जंहिंजी एॾी सज़ा पियो ॾे। यार रमू, रुस्तम खान असांखे टाइम घटि थो ॾिए। ऐं हा बाबा साईं, जॾहिं खां न होॾे अख अड़ीअ अथसि तॾहिं खां असां दोस्तनि खे मिड़ी टाइम घटि थो ॾिए ऐं पंहिंजे महबूब साईं खे वधीक। रमू, असां रूपोश माण्हू आहियूं, असांजो को बि घर न आहे। पोइ रुस्तम खान इन छोकिरीअ खे सुख किथे थो ॾेई सघे? बाबा साईं, जेकॾहिं हिन वक़्तु छोकिरी सां मिलण न वञे त पोइ हुन सां धोखो न थींदो? इन ई करे हुन छोकिरीअ सां मिलण वञे थो त मता हुनखे विसारे छॾे। बाबा साईं, तव्हां छा था सम्झो त छोकिरी हुनखे विसारे छॾींदी? हा रमू, मां पाण इहो ई चाहियां थो त रुस्तम खान हिन महिल छोकिरी सां मिलण छॾे ॾिए। मुश्किल आहे बाबा साईं, मुश्किल आहे। हू त अॼु बि हुनजे राहुनि में हुनजो इंतज़ारु कंदी हूंदी। रमूथ त हलूं था। जेकॾहिं रुस्तम खान उते हूंदो पोइ पक सम्झ त असांखे विसारे छॾी। अॼु न बाबा साईं, अॼु न, सुभाणे हिन वक़्तु ऐं हिन टाइम ते हलंदासीं। जेकॾहिं उते थियो त सम्झ त असांखे विसारे छॾियो अथऊं। खामोश। असांजे पोयां पुलिस आहे, कंहिं बि लफ़्ज़ कढियो ज़िंदा न बचंदो। न मीन न, ही पंहिंजा आहिनि, पंहिंजा। ओ पोइ जे पंहिंजा आहियूं त पोइ मुसीबत पंहिंजे जे मथां अचे बीहारियो आहेसि। अचो मीन, निकिरण जी करे, निकिरण जी करे। छल न को ग़रीब तव्हांखे हथ अचे, बसि उनजे पोयां बाहे बारे था ॾियो। ऐं मुजरिम उहे त ईअं भॼी था वञनि, उन्हनि खे हथ नथा करे सघो। केरु ॾोही आहे केरु बेॾोही आहे, असां चङी तरह ॼाणूं था। वटी पर माई ॾोहारी माण्हू थो रहाई, पाण वटि फुरूं थो कराई, धाड़ा थो हणाई। हलो कयूं थी साहब,
मूंखे कसम ॾिस मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी में इहो पेर चकर ॾिठो आहे। हर मुजरिम ईअं चवंदो आहे। हल मां चवां थो हले थो या ॾिस ऐं चवई थी हिन खे न वठी वञ न वठी वञ। ही वीचारो बेॾोही आहे छा लाइ थो वठी वञीसि। अबे जो को बि ॾोह न आहे। या त थाणे ते ख़बर पवंदी। हल अॻियां थी हल मां चवां थो। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। वकील साहब जे खुदा कारण कम करे थो त सच्चे दिल सां कजाए। बाक़ी ईअं न थिए जो खुदा कारण वारे कम में बि तूं दगाई करे वेही रहे। न मुंहिंजी अम्मा मां कमु सची दिलि सां पियो कयां। पोइ इहो त कोन ॿुधाई न त छा थियो। अॼु मुख्तियारकार दिलावर खे घुराईंदो तव्हां बि उते पहुचो। थी सघे थो तव्हांखे बि घुराए हक़ीक़त पुछे। हल मां जल्दी कर त हलूं। किथे ईअं न थिए जो असांजी गैर मौजूदगीअ में हू हुननि खे 2 रुपया ॾेई ऐं पंहिंजो कमु करे वञनि। ईअं न थींदो तव्हां सां इंसाफ़ थींदो। इहा ऑफिस काथे आहे? हितां निकिरी कंहिं बि रक्शे वारे खे चवंदो त तव्हांखे ऑफिस छॾे ईंदो। पर वकील साहब तोखे बि त असां सां गॾु हलणो पवंदो न। मुंहिंजी हिन वक़्तु ज़रूरत न आहे। जेकॾहिं दिलावर कब्ज़ो न छॾियो ऐं कागज़नि खे कूड़ो करार ॾिनई या दिलावर जो पासो वताई त कोर्ट में केस थींदो पोइ उते मुंहिंजी ज़रूरत पवंदी। वकील साहब हिन महिल त मूं वटि कुझु कोन्हे। मां मिसकीन आहियां। पर हा तोसां इहो वाइदो आहे त जॾहिं न इहो असां केस खटियो ऐं ज़मीन में फ़सुलु थियो त ॿोरी कणक जी सफ़ा भरे ॾेई वेंदी साए अचे। मुंहिंजो ख़ैरु आहे मिलियो या न मिलियो तव्हां टाइम ते पहुचो। किथे दिलावर खानो तव्हां थी न वञे ऐं तव्हांजे केस खे मुख्तियारकार कूड़ो करार ॾेई छॾे। हलो बड़े हलो। वकील साहब चङो हाणे असां हलूं था अबा। हा मां हल त हलूं। वकील साहब चङो अबा हलो 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 हलो। ही गुल त मुंहिंजे ई बाग़ जो आहे ऐं एॾो ख़ूबसूरत। वाह भला तुंहिंजी खुदाई कमाल आहे लाजवाब आहे। अहिड़े महबूब ते मुंहिंजी नज़र ई न आहे पई। बादशाह बादशाह कहिड़े सोचनि में गुम आहियो? इहो ई पियो सोचां त हिन सूबेदार सिकंदर जा हाणे पर निकिरी आया आहिनि जो असांजे माण्हुनि में अची हथ विधा अथई। इन जी हाणे बदली कराइणी पवंदी। बादशाह इहा उहा ई औरत आहे जेका असां खां भॼी वञे। बस हाणे बस औरत खे इज़त जी निगाह सां ॾिसंदो कर। ॿियनि खे त हिदायत करे थो पाण खे त ॾिस कीअं न पुछणो नज़रूं करे पर माइनि खे थो ॾिसे। साईं पोइ अबे खे शाम ताईं छॾाईंदो न। साईं सदको कीअं न बेचारा खे छॾाइबो। चाची हलो। हा पुट हलूं था। हिते घणो बीहण न न मुंहिंजी भेण हिते तूं को बि ख़ौफ़ न कर। को बि तव्हांखे बुरी नज़रुनि सां ॾिसे त मां हुन जा दोड़ा कढी छॾियां। ऐं तव्हांजा दोड़ा केरु कढंदो? घणो सोच न परेशान न थी। शाम ते बाज़ार घर हूंदो। हलो पुट माई वॾी जी चवां कंहिं बि कम जी ज़रूरत हुजे त चई ॾिजां। ठीकु आहे हलो। बादशाह हुकुम कर त कहले अचे तुझे कदमनि में पेश कयां। बादशाह बस
बादशाह का गलती अगे चकर भी तुंहिंजे डस ते लगी जबरदस्ती करण जी कोशिश कई सी ऐं झिरकी हथनि मां उॾामी वई। हकीमा हाणे ही कम प्यार ऐं मोहब्बत सां करणो आहे ऐं न ड्रेल खे पंहिंजे प्यार जे पिंजरे में हमेशह लाइ कीअं कैद करणो आहे इहो तोखे मां ॿुधाईंदुसि। कन खोले ॿुधी छॾ हकीमा, जेकॾहिं अॼु खां पोइ उन्हनि जे घर जे तरफ़ तुंहिंजूं नज़रूं खयूं त इहे ॿई तोॾा कढी छॾींदोसांइ। सही सही ॿुधाए। मूंखे का बि ख़बर न आहे। वो ॿुधाईंदे या वो चए बि न। सच सच ॿुधाए। सच इहो आहे त ॿुधाईंदे या बसि हबो बसि पुछोसि छा ॿुधायो तव्हांखे। इहो ॿुधाए त तो वटि कहिड़ा कहिड़ा रूपोश माण्हू रहंदा आहिनि। जेके बि रूपोश आहिनि उहे सभु मूं वटि अचनि थियूं। अब मूं वटि मानी बि खाइनि थियूं, राति बि रहनि थियूं, पाणी पीअसि थियूं। मां हुननि खे हथियार बि वठी ॾींदो आहियां, गोली बि वठी ॾींदो आहियां। सभु जानू जी सर। तो ॿोले ई थो। हाणे बयानु लिखो ऐं पोइ मूंखे ॾेखार। हाँ मामा हाणे ॿुधाए।